सवाल मुझे पहिरियों इहो आहे सर त आख़िर एॾो ज़िद छो आहे SSP लंजार साहब खे हटाइण जे लाइ? जी महिरबानी अदा, ही मुंहिंजो मुतालबो सॼी बार एसोसिएशन जो मुतालबो आहे, सॼी सिंध जो मुतालबो आहे, सुभाणे पाकिस्तान जो मुतालबो थींदो, कंहिंखे असां रोकींदासीं। ॾिसो, ही कंहिंजी अना जो मसइलो न आहे। असां चाहियूं था त बाबा SSP खे हटायो ऐं उन खां पोइ जुडिशियल कमीशन ठाहियो, कहिड़ी बि कमीशन ठाहियो, असां उनखे मुंहुं ॾियण लाइ तयारु आहियूं। सही। असां इहो चाहियूं था त कंहिंजो कसूर आहे, इनिशियल स्टेज ते ही वाक़ियो थियो, केरु ज़िम्मेदार आहे जो अॼु असां SSP ऑफिस जे साम्हूं धरणो ॾिनोसीं, उनखे ख़तमु कयोसीं, पोइ बार एसोसिएशन में आयासीं, बार एसोसिएशन खां पोइ अॼु असां नेशनल हाईवे ब्लॉक करे वेठा आहियूं, धरणो हणी वेठा आहियूं, 24 कलाकनि खां वधीक टाइम थियो आहे। मां इहो चाहियां थो, मुंहिंजो मौक़िफ़ इहो आहे त तव्हां SSP खे हटायो, उन खां पोइ जुडिशियल कमीशन कयो, उन में का बि रेस्पॉन्सिबिलिटी असांजे वकीलनि जी थींदी, असां उनजा ज़िम्मेदार आहियूं। मां मेंबर सिंध बार काउंसिल भी आहियां, प्रेसिडेंट हाईकोर्ट बार एसोसिएशन भी आहियां। पर इन में हर्ज कहिड़ो आहे, SSP तबादला थींदा रहंदा आहिनि, रूटीन जो मैटर आहे, इन में अना जो मैटर छो करे वेठा आहिनि? सही।